वैसे तो पीपल्स पार्टी ने तरक्याती कामों के नाम पर लाखों करोड़ों नहीं बल्कि अरबों रुपए की करप्शन की है, मगर जो उनका अपना हलका है वहाँ तो जैसे दिल खोलकर करप्शन की नई नई तरीके नए नए नमूने उन्होंने रकम किए हैं। खास तौर पर जिला कमर शदातकोट की तहसील सिजावल जुनेजो में तो करप्शन के ऐसे अंदाज अपनाए गए हैं जिनका मिसाल पहले कहीं नहीं मिलता। एक एक काम को 10-10 मरतबा कागजी कार्रवाई में मुकम्मल दिखाया गया है, मगर हकीकत से उन कामों का दूर दूर तक वास्ता नजर नहीं आता। अस्पताल के हवाले से ॾाढो तकलीफ़ है। अल्लाह ख़ैर करे हादसा थियनि था त असां लाड़काणे में मना खणी था वञूं, हिते को भी सहूलत ना है हेल्थ के हवाले से। इहो त बुनियादी ज़रूरत है हर शहरी जो। इहो असां अपील था कयूं मीर साहब खे त इहो कम जल्द से जल्द शुरू कराए वञे। लिखत में त 10 चक्कर हे कम मना अस्पताल जो थी वियो, पर हिमल ताणी कम रहियो पियो आहे। जो तक्का भुट्टो साहब हितां वज़ीर आज़म थियो ऐं असांजो अजी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब हितां वज़ीर आज़म थी चुको आहे, ऐं असांजो बिलावल भुट्टो साहब भी इलेक्शन हितां ई लड़ी करे जेको आहे सो MNA थी वियो, वरी छॾे करे वरी हाणे लाड़काणे तक ते हाणे असां वटि आहे MNA ख़ुर्शीदमन जुणिजो साहब। असां उनखे पुरज़ोल अपील था कयूं त बाबा जेको आहे त हे तव्हांजो तक आहे, मीर साहब खे बि अर्ज़ु आहे कयूं त नज़र खण साईं तव्हांजो बि तक आहे, तव्हां हिन ते नज़रसानी कयो। हे ठेकेदार काफ़ी कार्रवायूं करे कागज़त में लिखत में ॾेई वियो त बाबा हे अस्पताल माना मुकम्मल थियल आहे, पर अस्पताल तव्हांजे साम्हूं आहे जेको कई साल गुज़री विया आहिनि त अस्पताल जो काई बि मसइलो न आहे, कुझु बि न थियो आहे। उहो माना ख़ाली रुॻो भितूं बीठियूं आहिनि, काई बि सिस्टम न आहे। हितां जो अवाम जेको आहे तमामु परेशान आहे। शदातकोट, कंबर, मीरो खान ऐं लाड़काणे गंबट ताईं असांजा जेके तालके जा वासी वञनि था। अगरि हिन तालके में कोई सहूलियतूं सिहत जा हुजनि असांजा इलाइक़े जा तालके जा माण्हू छो ॿिए हंधि वञनि, न वञी सघनि। इलाका मकीनों ने वश न्यूज से बात करते हुए मजीद कहा कि सिविल हॉस्पिटल न होने की बायस हमें दूर दराज इलाकों में जाना पड़ता है। कभी कभार तो रास्ते में जाते वक्त भी फौतगियां हो जाती हैं। कैमरामैन अब्दुल हक मक्सी के साथ गुलाम अली बराबई, वश न्यूज, सिजावल जुनेजो, शदातकोट।